मकली वेझो ॿ धारदार हादसा पेश आया आहिनि। हादसनि बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया त हादसनि जे नतीजे में 4 ॼणा फौत थिया आहिनि ऐं 25 ॼणा ज़ख़्मी आहिनि। इन जा अपडेट मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बरोही। जी महबूब, अपडेट कजो न बाबति। जी, ठटे में अॼु मोकल जो ॾींहुं हुजण जे करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पिकनिक घुमण लाइ ठटे जे तारीख़ी मागनि ते माण्हुनि जी आमद जो सिलसिलो जारी रहियो। अॼु सुबुह सवेर ठटे जे पीरपथो दरगाह ते ज़ाइरीन जी जेका गाॾी कराची वासियुनि जी वेंदड़ हुई, उहा पोस्टर तेज़ रफ़्तारी सबबि घोड़ावारी रोड ते 100 ते मोरी वटि पलटी थी पई, जंहिंजे नतीजे में हिकु औरत रेशमा ऐं 3 ॿार जेके आहिनि उहे फौत थी विया, यानी 4 ॼणा जेके आहिनि उहे मौक़े ते अजल जो शिकार थी विया, जॾहिं त जेके 8 ॼणा जेके आहिनि शदीद ज़ख़्मी थी पिया। उहो त आम 15 खां मथे माण्हू सुवार हुआ हुन में, उहे ज़ख़्मी थिया, पर जेके 8 माण्हू हुआ औरतनि ऐं ॿारनि समेत उन्हनि जी हालत घंटी जो बि उन्हनि हुजण करे उन्हनि खे कराची उमाणियो वियो, जिन में सोबिया, आयशा आहे, अफशा आहे, फरज़ाना, सोनिया आहे, असद आहे, शुमाइला शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे फौतियुनि जा लाश सिविल अस्पताल छटो पहुचायो विया, जितां फौतियुनि जा लाश संदन वापस कराची खणाए विया, जॾहिं ज़ख़्मियुनि खे संदन वापस घंटी जोगी हालत में कराची खणाए विया। ॿियो हादसो मकड़ी ते पेश आयो। मकड़ी जे जेका गुंजाइश वारी गुंजान आबादी वारे इलाइक़े में मकड़ी जी मेन जेका स्टाफ रफ़्तारी सबबि हिकु स्पीड ब्रेकर खे ओचितो ॾिसंदे ई ड्राइवर पारां ब्रेक हणण सबबि पोस्टर कटी थी पई। उहे बि जेके घुमण लाइ ईंदड़ हुआ औरंगी टाउन सां उन्हनि जो तालुको, जंहिंमें 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। उन्हनि मां 1 ॼणे जमशेद जी हालत घटी जो बि हुजण करे उनखे कराची नियो वियो। पर हिते अफसोसनाक सूरत इहा साम्हूं आई त मकड़ी ते जेको हादसो पेश आयो, जेको कोस्टर कटी थिए पई, हूअं त हादसा जेके कोस्टर कटी थियण जे नतीजे में थिया, पर मकड़ी ते जेका तेज़ रफ़्तारी सभु कोस्टर कटी थी, उनजी CCTV फुटेज बि KTN न्यूज़ खे असां आहे, जंहिंमें इहो ॾिठो वञे थो, ज़ाहिरी तौर ते क्लियर तौर ते नज़र अचे पियो त तेज़ रफ़्तारी सबबि ड्राइवर जेका अचानक ब्रेक कई आहे, ब्रेक जे नतीजे में जेका गाॾी आहे उहा हिते कोस्टर घुमी वई आहे, कल्टी खाधी आहे, जंहिंजे नतीजे में जेके हेठि जेके माण्हू हुआ रोड रस्तनि ते उहे बि उन्हनि बि भॼी पंहिंजी बचाई ऐं उन में ग़फ़लत साम्हूं अचे थी। मुख़्तलिफ़ हंधनि ते छटे जे घार हुजे या मकड़ी जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ट्रैफ़िक पुलिस मौजूदु हुजे थी, पर उन जे बारे में आम शिकायतूं आहिनि उहा बताखोरी करे थी, जंहिं करे ट्रैफ़िक कानून ते अमल दरामद न थियण जे करे जेके मोकल वारनि ॾींहंनि ते माण्हू अचनि था घुमण लाइ, उहे गाॾियूं तेज़ रफ़्तारी सां हलाइनि था, जंहिं करे इन क़िस्म जा वाक़िया पेश अचनि ईंदा आहिनि था। जी महबूब, अपडेट लाइ अवां जी वॾी महिरबानी। जी।